ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। दादू में पैनू फ़कीरियाणी नींगरीअ सां ज़्यादती करे वीडियो रिकॉर्ड करण वारो केस में अदालत ॿिनि जवाबदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी। फोर्थ एडिशनल सेशन जज जवाबदार इसरार पंवर ऐं जगू पंवर जी ज़मानत रद्द कई। ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार अदालत में फ़रार थी विया आहिनि। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करियूं। दादू में पैनू फ़कीरियाणी नींगरीअ सां ज़्यादती करे वीडियो रिकॉर्ड करण वारो केस जंहिंमें अदालत ॿिनि जवाबदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी आहे। फोर्थ एडिशनल सेशन जज जवाबदार इसरार पंवर ऐं जगू पंवर जी ज़मानत रद्द कई आहे। ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार अदालत में फ़रार थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर दानिश खुशखान जी। दानिश, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, 1.5 महीनो अॻु दादू जे ए सेक्शन थाणे जी हद में पैनू फ़कीरियाणी नींगरी फातिमा सोलंकीअ सां 5 जवाबदारनि पारां जेको आहे ज़्यादती करण बाद संदसि जी वीडियो रिकॉर्ड करे ब्लैकमेल करण वारे मामले जो अॼु ॿुधणी थी आहे। दादू जे फोर्थ एडिशनल सेशन जज जी अदालत में, जिते अदालत नींगरीअ सां ज़्यादती कंदड़ 2 जवाबदारनि इसरार पंवर ऐं जगू पंवर जी जेका ज़मानत आहे उहा रद्द कई आहे। जवाबदारनि जी ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार अदालत मां फ़रार थी विया आहिनि। 1.5 महीनो अॻु ए सेक्शन थाणे जी हद में 5 जवाबदारनि पैनू फ़कीर नींगरीअ खे नशो ॾेई ऐं संदसि खे हिकु बंदि जॻह में ज़्यादती जो निशानो बणाए संदसि जी वीडियो जेका आहे उहा रिकॉर्ड करे हुनखे ब्लैकमेल कयो ऐं जेको नींगरी जो वालिद आहे हुनजी फरियाद ते ए सेक्शन थाणे ते 5 जवाबदारनि मथां केस दाख़िल थियल हुयो। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त अॼु जेके 2 जवाबदार आहिनि इसरार पंवर ऐं जगू पंवर जंहिंजी ज़मानत अदालत रद्द कई आहे, उहे उन केस में जेको आहे जवाबदार हुया ऐं उन मामले जो जुर्गो पिणु थियो हुयो। जुर्गो कंदड़ जेको बहादुर वॾेरो हो हुसैन सोलंकी, उनखे पुलिस केस दाख़िल करे गिरफ़्तार करे जेल पिणु मोकिलियो हुयो। उन जुर्गे में इहो तइ थियो हुयो त हे जेके 2 जवाबदार आहिनि इन्हनि जो ठाह करायो वियो फरियादी दुर सां ऐं हिन जे ज़मानत जे लाइ जेको आहे फरियादियुनि खे राज़ी कयो वियो, जंहिं बाद हिननि जी ज़मानत थी हुई ऐं ज़मानत ते आज़ादु हुया। अॼु अदालत खे ज़मानत जेका आहे उहा रद्द कई आहे। जी ठीक है दानिश, हमारी मेहरबानी अपडेट करण के लिए।